चेहड़ियों ज़ालू तेहड़ा मुड़स हेलो मां डांबर जा डब्बा तू किथे घुम लगो पिया? मार जी वई या जिंदा आई? मां मार जी वियो आहियां। लाल हिंदी मुकाम जे कबर 544 मोगल आए रहियो आहियां। जल्दी कर बुधाए छा करणो आ, माना के पुछाण जे लाइ बीठा आहिनि। तुंहिंजा जेके कम आहिनि न तोखां त पुछाणो थींदो ई कोन। मलाइक न टंग मां गिले करे वञी दोज़ख में उछले ईंदई, पोइ क़यामत ताईं टांडन सां वेठो तड़क जा। भला बुध सफ़ा पारो चढ़ियो पियो अथई, ख़ैर त आहे? ख़ैर कोन्हे, मां इन वाचुड़े मां बेज़ार आहियां। दिल थी चवे त अॼु तलाक वठां त ॿियो ॾींहुं थिए। हा त पोइ अॼु ई तलाक वठे त बेर शादी आ। मुआ कहिड़े आसरे तलाक वठां? तू बि नथो लभजी तलाक वठी करे वही रहा। तू खुद कोई न कर जानी, मां ये समझ त तुझे आसपास आया। ॿियो त इहो हाजी लकुड़ पंहिंजी सॼी मिल्कियत जा कागज़ अलाए किथे पूरे आहिनि ऐं पैसा बि पूरे छॾिया अथई। पैसा पूरे छॾिया अथसि? ऐं ख़बर थी हाणे हुनखे यादि बि न आहिनि त मूं किथे दफ़न कया हुआ। हाणे हुन का ख़बर न आहे काॾे वई मिल्कियत इहा। न न छल को मुए जो मड़को बने, ये लख रुपया कागज लटे छॾई ऐं वात फटे के यादि बि कोन्हे। न न मां पाण परेशान आहियां। किथे तोसां शादी करण खां पोइ पाण खे पिनणो त न पवंदो न। जेकॾहिं न तूं बि मूंखे पिनी खाराईंदे न त तो में वाचूड़े में कहिड़ो फ़र्क़ु? न न मां ऐं मारो पुटु कोशिश में लॻा पिया आहियूं हाजी लकुड़ खे चऊं था त किथे पूरा थी मन को यादि अची वञेसि। जेका दांगी मलणी अथई जल्दी मल, मां वाचूड़े का तलाक थी वठां। तो कमाल करे छड़ी यारो ये थी पवे। छोला वटो छोला मसालेदार छोला मुर्गी छोला वटो छोला जेको खाए वो गाए। छोला वटो छोला वचरो तो सा वेला सजो री छोला तो खपाई। अदा साबू मुआरी माई थी चवे त ब कम कर, घर जो कम कार ब कर, छोला ब खपा। आई दिल थी चाहे त इन थाल समेत वनी दरिया में टपो जा। वचुरा छो खुदकुशी कंदे? खुदकुशी हराम अथई, माठ करे रोज़ी कर रोज़ी। आई पहिरीं मेलनि वारी रोज़ी कंदोसि, जॾहिं खां मेला बंदि थिया आहिनि हाणे छोला पियो खपायां। अॼु ताईं कहिड़ी बुराई लॻी आहे जो मुंहिंजा छोला ई नथा खपजनि। वचुरा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ छोला घणे जा आहिनि? ए छोला मिली 6-7 जा आहिनि। अचे ही वटि 650 सभु छोला मूंखे ॾे। ऐं साबू छो तो सां फ़क़ीरनि सां मज़ाक करीं बा? न न ही वटि पैसा छोला मूंखे ॾे। ऐं अल्लाह आबाद कंदई, मुर्शिद आबाद कंदई। खोड़ छोला खोड़ छोला। दीजू पानी पियो। दवा खाती थई न? अधी आयूं अच्छा अधी छो आयूं अथव हिते? अधी चाशो आयो असां न चवां हां त किनो पियो थे ये कहां वाली ज़ालू ताजी खिदमत करना। न न असां जे हथ में त मेहंदी लगल हुई, असां गुल पिया ठायूं जो इन्हनि जी खिदमत न करे सघियासी। माई हाणे वरी टोकू थी करे। असीं आयासीं त असांजा भाइर त कुत्ते वांगुर पया हुया। केड़ो ता इन्हनि जे मथां बीठियूं आहियो? हिननि जे मथां बियूं ही माण्हुनि जा टेबलनि जो असां हिन जे मथां चढ़ी बियूं। हाय गुगल नियो नी नंढड़ियूं थी थींदियूं वञनि ॼण हिननि खे त ज़माने जी ख़बर ई कान थी पवे। असांखे इहा ई ख़बर आहे तव्हां पंहिंजे भाइरनि जा कन भरण आहियो हिते। तव्हांजी ज़ालूं तव्हांजी दुश्मनूं आहिनि त असां भेणियूं तव्हांजूं सॼणियूं आहियूं। इहा त सिधी सही ॻाल्हि आहे न, तव्हां त मुड़ुसनि जूं दुश्मनूं आहियो। न त राति जो इन्हनि खे बनी ते चौकी जे लाइ छो मोकिलियव? हा हा चवी साथी मारंग मोहांडरी असां थोरी इन्हनि खे चयो त वञी चौकी तव्हां ॾियो, पाण खे शौक़ु हुअनि। मो अजीअरा वेठा आहिनि, इन्हनि खां पुछा कयो न पाण खे शौक़ु हुयो इन्हनि खे। बाल्टी ऐं डब्बा खणी था विया आहिनि बनीअ ते। ओ मुआ ममरा तू बि ॻाल्हा न छो थो ॻाल्हाई? अरे अरे शर्म न थो अचे? असांजे बीमार भाइरनि खे धक्का थी ॾियो। तव्हां असांजे इलाज लाइ आयूं हो या झेड़ो करण आयूं हो? हा असां त पाण चौकीअ ते वियासीं, हिननि असांखे कोन चयो हुयो। ॿुधी बि नथा मरो,
ज़ालनि खां एॾो था डिॼो। अधी टिन्यूं कोन था सिधी ॻाल्हि था कयूं तव्हांखे सम्झ में अचे ई कोन थी। हाणे अॼु लकड़ो ते ज़मीन ते कब्ज़ो करणु पियो चाहे। हाजी लकुड़ सां मुक़ाबले जे लाइ नूरल भूरल हुया आहिनि। तव्हां छाजे लाइ संदरा ॿधी ॿार वॾा जवान थी निकिता आहिनि, खाई कुटका चे मोटिया। सिधी सिंगा लाना दी मंडाणी जेतिरी बनी नूरल भूरल जी आहे ओतिरी असांजी बि त आहे न। असांजो बि हिसो आहे। हाणे असांजी ज़मीन ते को कब्ज़ो करे उनखे छॾे ॾींदासीं भला ॿुधा। हाणे ॿुधो पंहिंजा कुंधरनि जा किस्सा हरू भरू असां ते आयूं बीठियूं आयो। इहो त ठीकु आहे, हिननि पंहिंजो कारो मुंहुं पाण कयो आहे, पर जॾहिं बीमार थिया आहिनि त तव्हां वेझूं आहियूं। ना मई ना, असां कहिड़ो लाचार कोने को, कहिड़ी ख़बर हुनखे कहिड़ी बीमारी हुजे उहो असांखे विचरे। हा न, सुबुह खां वठी गिगूं हिननि जूं असां साफ़ कयूं आहिनि। तव्हांखे हिते वेठे अधु कलाक बि कोन थियो आहे जो एॾो हा फाटो अथव भाइरनि जे लाइ। ओ हेॾे सर्दी ॾिसो मां तव्हांखे हथ थो बता, जिननि वारे झटको त असां सही वेंदासीं पर तव्हांजो पिटको न सही सघंदासीं। असां भाइरनि जो जेकॾहिं थोरो बि ख़्यालु अथव असांजी ख़िदमत भली कयूं, पर जहिड़ो न कयो मां त चवां छो त हितां हलियूं वञूं। हाय दा, तव्हांखे अहिड़ी हालत में छॾे असां कीअं वञूं? रुगो हिननि जी ॾियारी बंदि थिए, अलाह करे बाक़ी ॻाल्हि चढ़ियल आहे। ॾिस त सही रनू ॻाल्हाइनि केतिरो थियूं, चग चग करे मग़ज़ ई फेराए छॾियो अथऊं असांजो। असां त ॾाढो था ॻाल्हायूं, तव्हांखे त वातनि में मुंग आहिनि, तव्हां त ॻाल्हाए कोन थी सघो। वरी शुरू थी विया छा? असां चाकू असांखे कुझु बि कोन्हे। अदा बुता तूं हली ॾेखार त हिननि खे ख़बर पवे त असां छा कयूं। असां चाक चङा भला लॻा पिया आहियूं न, हरू भरू पछरी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हाणे ॾिठो मां ॾिस कीअं त पचाक लॻो पियो हा। ॾिठो हिते लिखियो छो न मां चाक हा बच, तव्हां बि बच करे वेहो, जहिड़ो न कयो। चूड़ा छोला हारजी पिया अथई या? आईंदा चाचा सदको वञे छोला थपायासि। हा चूड़ा, हाँ तो ॾिठो में थाल भरियो पियो वए। हिकिड़ो सखी मर्द मिलियो होटल ते, चइबो बाबे जी नेत करे हिन सभिनी खे खाराए छॾे। मां खाराए छॾिया मान, बसि पोइ मुंहिंजो थाल ख़ाली, ॾोकड़ मुंहिंजे खीसे में। अरे वाह, हिकु धक में थाल चट। पर ॿी ख़बर अथई? ऐं छो वरी छा थियो आहे? राति बनीअ ते उबते सुबते खे जिन ने खाई ॾिनी आहे। सी बुखार वठी वियो थी ने घर में ॿार छुपिया था ॾिनई। उबते सुबते के जिन ने दिखाई ॾिनी आहे? हा घर पिया थई, भले वञी ॾिसी अची न। ऐं चाचा हू त पंहिंजे घर वेठा आहिनि, जिननि वीचारनि जो अलाए कहिड़ो असर थियो हूंदो। बाक़ी उबते सुबते जो ख़ैरु आहे, वञा तो घर ॾिसी थो अचां। अदा भूरल जी अदा नूरल ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी गौर सां गॾु ॿधी। ॿुधाए अदा। असांखे पंहिंजी ज़ालुनि खे इजाज़त न हुई ॾियनि पंहिंजे भाउरनि जे घर वञण जी। अदा असांजे भेनरुनि में हाल ई कोन्हे जो असांजे भेणीअनि जी ख़िदमत कनि। सफ़ाई बि हथ कोन कढनि। हा पर खे ज़रूरु अदा इहो मूंखे ॿुधा त राति बनीअ ते चौकी जो प्रोग्राम कीअं थो ठाहीं। अदा तूं निंड जो आहीं कचो, इन करे पहिरियां चौकी राति जो 12 बजे ताईं ॾींदे तूं, ऐं तूं जॾहिं राति जो 12 बजे सुम्हंदे त पोइ चौकी ते बीहंदुसि मां। इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे, पर के तारी तड़े जो बंदोबस्तु कयूं, गिच में पायूं, मथां असां ते जिन हमलो कनि मथां चढ़ी ऐं जहाज़ लॻा वतूं हेॾा होॾा थींदा अदा। अरे रे, जिन कॾहिं बि ईअं न आहिनि कंदा जेसीं ताईं असां हुननि सां का हरकत न कयूं गॾु ॿधी। वारे वाह, वरी का असां खां हरकत थी पवे ऐं हो जिन फ़क़ीर चिड़ी पवनि ऐं असांखे हणनि मोचड़ा मथां चढ़ी त पोइ अदा कहिड़े बि कम सां जेकॾहिं कंहिं ॻरी जाइ या कंहिं वण जे हेठां वञिजे न त पहिरियों खड़को कजे, ताकि जेकॾहिं उते का मख़लूक हुजे त बाबा पंहिंजे ॿार बच्चे खे कुंड पासो कराए न। इहो त ठीकु आहे, पर ॾिस न मां हिन उबते सुबते वांगुरु जो गादो वरी सुभाणे ईअं मूंखे पोइ बुखार थी वञे, पोइ टीअण तप थी वञे, ॾका, पोइ सवड़ू मथां, केरु मुंहिंजो इलाज कराईंदो मथां चढ़ी। तूं थोरो वहम घटि कर अदा, बाक़ी अलाह सणाई कंदो। तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मां को धागो पीड़ो कराए त मां इहो रिस्क न खणंदमि। सुभाणे मां हुजे हलां ऐं जिल मुंहिंजे मथां चढ़ी वञे पोइ मां सोसन ते जॻह सो कनि खणंदो, दिड़ब दिड़बा दिड़ब दिड़बा दिड़ब दिड़बा न बा।
हिकड़ी गाल ता बई ॼणा मुंहिंजी गौर सां ॿुधो। हुकुम कर हाजी हुकुम कर। रात छा मतलब है? रात वाचाए ॻोल्हणी हा जिते तव्हां ॿई ॼणा मूंखे यार ये जरा हाजी हाजी छा मतलब है तुझो? तव्हां हालत न सम्झो। तव्हां ॿई ॼणा उन खोटाईअ में मदद कंदो उन जाइ जी जिते मूं पैसा आई मिल्कियत जा काग़ज़ पूरिया हा। इयो बा मूंखे पेट में सूर आहे। मां राति दवा खाई सुम्ही रहंदमि। अच्छा माना त तोखे पेट में सूर आहे, दवा खाई सुम्ही पवंदे। हा करा पुट खे पेट में सूर आहे तूं ई मां भला गॾिजी हलंदासीं। ठीकु हाजी साहब मुझे भी पेट में सूर आ। बाबा हा त ॻाल्हि न अलूअ कई न त हिनखे पेट में सूर आहे। इहा सही सेफ्टी ॻाल्हि मूं पंहिंजे गुनहगार करण सां ॿुधी जेके हाथीअ जे कननि खां बि वॾा कन आहिनि। पोइ तूं हिन ॻाल्हि खे छो पियो थो वरी रिपीट करीं? पूरी गाल तो ॿुधो न मुझी हाजी साहब। अच्छा माना अञा ॻाल्हि अॻिते आहे। गाल अॻिते ई आहे त मुझे पुट जे पेट में सूर आहे। बाबा या त मूं ॻाल्हि ॿुधी सुणी त पुट खे पेट में सूर आहे पर कूड़ो आहे अलाए सचो आहे। पर इहा ख़बर अथई त पेट में सूर नज़र ईंदो आहे जॾहिं मुझे पुट जे पेट में सूर आ। कराए हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध भला तोखे मुंहिंजे बूथ मां डाइपे वारी का धप थी अचे छा या मुंहिंजा हथ पेर खे डायन जहिड़ा आहिनि? हा बाबा मूं मञियो त पुट खे पेट में सूर आहे। अॻिते मसाइलो तोसां कहिड़ो आहे? अॻिते 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 वध। मुझे पुट खे टांकी मलिया पुट जे बूथ ते पर उहा बि कोन थो मलिया। तो वारो बूथ खणी हिन जे बूथ ते थो मलिया पाण ई कारो थी वेंदो। बाबा तो न कर किसे के खुदा एंड करीस फिनिश करीस। हाजी साहब गाल दे साहब मां पंहिंजे पुट खे अहिड़ी हालत में छॾे तोसां गॾु कोन हलंदुसि। हा कहिड़ी हालत कहिड़ी हालत पुट जी भला का डिलीवरी आहे छा? बस फैसलो थी वियो। हाजी पाण अकेलो वेंदो पाण ई पंहिंजी मिल्कियत जा काग़ज़ ऐं पैसा जेके पूरियल अथसि कढी ईंदो। पोइ भले छो न मूंखे नंढनि जी नंढारी हलाइणी पए। सच्ची सच्ची ॿुधाए त छोला खपाया हुआ या न? अभी मूंखे यकीन हो मूंखे पूरो पूरो यकीन हो त तोखे एतबार कोन ईंदो त छोला खपाया आयो आहे या न खपाया आयो आहे। पोइ अहिड़ा माण्हू रोज़ ॻोल्हींदो कर जेके पंहिंजे न माउ पीउ जे नियत ते माण्हुनि खे छोला खाराइनि। हा जेको मूंखे मिले वाट ते उन खां पुछां अदा तुंहिंजो ॾाॾो ॾाॾी नानो नानी गुज़ारे वियो आहे छा? उन जी नियत करे मूंखां छोला वठो ऐं माण्हुनि में विरायो। हा हा ईअं ठहियो ठहियो हाणे वाछू न टेड़ माण्हुनि खे चवां त माण्हू मूंखे मोचो लाइ वठनि। मां त रोज़ हूअं बि करे ईंदुमि तूं रुगो घर खे संभाल। मजाल आहे जो मां घर जे कमकार में हथ विझां। अॼुकल्ह घर जो कमु न कंदी आहियां पोइ बाक़ी शादी छा जे लाइ कई? शादी मुंहिंजी फिटी हुई मुआ तुझे कपड़न मां त धप थी अचे तॾहिं त माण्हू छोला नथा वठनि। आई वठंदा वठंदा पाण वठंदा तूं रुगो घर खे संभाल। रोटी मां न खिचड़ी में जॾहिं छोला खपाईंदो आहियां बसि मूंखे रुगो उल्को ई हो हूंदो आहे त घर जो कमकार लाइ केरु कंदो? ॿई कम तोखे करणा आहिनि बाक़ी तलाक जा कागज़ उहे बि तयार आहिनि रुगो तोखे सही करणी आहे। वॾो शौक़ु त इहो तोक नीचे में विझण जो। घणो वात नाण तोखां पोइ बि सुखी गुज़ारींदसि। ख़बर आहे मूंखे जेका तुंहिंजी सुठी गुज़रंदी। ए वठ जेको कमाए आयो आहियां वठ वठ वठ। छा हिन 1000 रुपया में घर न दवा? हाँ वठ वञी पाण राशन वठी आ। छती थी आ छा मुई जेदी के मंदा पाली थी वञे जेको कमायो तो वो कमाए थो अचां न मां छा कयां? हल केर मुंहुं ॾे हिन माईअ खे। यदि भूरल चयो त तूं हल मां तुझे पोयों पोयों के तो अचा अञा ताईं न आयो लगे तो डप को एड़ो दिल में घर करे वियो अथसि जो ईंदो ई कोन। खैर
अॼु राति मां ई खणी तो मुंहुं ॾियां। वरी हींअर कंहिंजो फोन आहे। हा हलो। नूरल मां तो ॻाल्हायां कारो। अरे सिधी कुदरती कारो मुंहुं थियो अथई, काथे ही? समझो त तुंहिंजे आस पास आहियां। आस पास? ऐं ख़बर थी अॼु मां तोखे हिकु सचाई थो ॿुधाइणु चाहियां। छा चई? सिधी सचाई तूं? सुबुह जो सिज उभरंदो अलाए कोन उभरंदो गुरबदी? उभरंदो नूरल उभरंदो। असल में छा आहे त मां ऐं मुआरो छोरो अलू तव्हांजे भउ खां लिकी लिकी थकिजी पिया आहियूं। इन जे करे तोखे सच ॿुधाए तव्हांजे साम्हूं अचणु था चाहियूं। हा भाउ कुन भला छा मसलो आहे? अदा नूरल इहा त तोखे ख़बर पइजी चुकी हूंदी त हिन उबते सुबते जा खिसा मूं ऐं मुआरे छोरे अलूअ कटिया हा। पर इहो कमु असां लकुण जे चवण ते कयो। लकुण जे करे कयो? हा 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 अॻिते ॻाल्हि कर। ऐं ॿी ख़बर अथई इन हाजी लकुण ज़मीनुनि जा कागज़ ऐं पैसा तव्हांजे ज़मीन जे कंहिं आस पास पूरिया आहिनि। छा थो चई? मिल्कियत जा कागज़ हाजी लकुण मुंहिंजी ज़मीन में? ख़बर थी हाणे उहा जाइ विसरी वई अथसि। ऐं ख़बर थी अॻिली राति मां ऐं मुआरो छोरो अलू ऐं हाजी लकुण इहो जिन थी ॻोल्हे वियासीं ऐं उहा जाइ न मिली। पोइ असां उबते सुबते जे हथियारनि खां डिॼी वापसि मोटी आयासीं। हा माना इहो मसलो आहे। हा इहा ॻाल्हि आहे। ऐं ख़बर थी अॼु वरी हाजी लकुण अव्हां जे बनीअ में कागज़ ॻोल्हण अचे पियो। अॼु राति ईंदो? हा हा सभु तयारीअ सां निकितो आहे ऐं पुॼण वारो हूंदो। सिधी चवंदिस जेकॾहिं तुम्हारी ॻाल्हि निकिरे थी सच ऐं लकुण अचे थो अॼु मुंहिंजी बनीअ ते ऐं जेकॾहिं मूंखे हथ चढ़े थो त सिधी तोखे अॻियूं ॻाल्हियूं बख़्श बख़्श बख़्श। पर जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि निकिती कूड़ी त पोइ सिधी सम्झजांइ त नक में नथ विझी भोलड़े वांगुरु सॼे ॻोठ में पिनाईंदोसांइ गुरबदी। हा हा मां बदल आहियां। न बचंदे लकुण अॼु तूं अचु लानती लूसी। इहो इन भागो कीअं विच चौंक ते कुर्सी रखे वेठो आहे। जॾहिं मुंहुं पियोसांसि पकड़े गिरे का हालत न करे इन करे गेटी मटाया विधि को ठाकुरो त ॾेई वञासि। अॼुकल्ह कुत्ता बि पत्थर था हणनि।
इहा जाया जिथे मूं पैसा ऐं मिल्कियत जा काज़ पुरिया इहा जाइ खुटणी पवंदी। कूलर रांदी कान था छा था खोटींदुसि ख़ैर कोन को बिलो कयांसि घटि में घटि जेका त थाई। हेलो अरे शिंदी निभागा बनी देखा भला आया कारो कारो रंग सफा तुम तो नजर अचे जिन नाए नूर न इहो हाजी लकुण तई बुरको पाए आयो थी माइन वारो बुरको। हैं हाजी कारो बुरको ये चओ न निभागा मुझे तो यहाँ फाड़े विधो हुई ये बुधाए त बुरको हाजी के पातला त मां कम के पटिया न गुणबती चल रख बंद कर अगे आगे पथो हले वञास तो पियो। छोरा या फाड़ी हुई बाबा अधु रात जो किसान हो गए पैसा बाबे सा मतलब तू मुझे पी नहीं। हाँ साईं आए भी शहजादो जो मां तुझो पी आया। अरे नक्शा सुञाणे नक्शा अरे हाणे माट करे वञी सुम्ह मां ही तुझो बदनसीब पी आया जेकर यकीन नथो थे न त खानदान वारन को वञी पुछ। हाणे हल हल वञी सुम्ह हल हाणे इन पादर ॾिसी वठ। इति साहब को मानू छन कुल लग से सुखा कोई दिन रात आज बा। हाँ मैं समझा तो ये जमीन उगरिया जमीन उगरी ना है पर हिन जमीन भटारी जो मालिक उगरो आ हे उन्हीं जो आवाज आ जेको तुझे कनन ते तो पे गोड बथी लांती लकुण तू 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 मामा जा पुत्र घणा ॾींहं तो कयूं मश्करियूं ऐं असां तोखे बर्दाश्त कयो हाणे अॻियां थी हल थाणे ते बाक़ी पंहिंजा हाल हवाल उते थींदा गोडबधी। नूरला नूरला मां तुझी बनी में लखे रुपया पुरियान तू रुगो मां चुकट तू अध कदासी अध उते अरे अध तो छा पर जेकॾहिं लकुण सभु मूंखे ॾी न तॾहिं बि अॼु कोन छॾींदो साईं मसां त मुंहिंजे हथ चढ़ी तूं। अरे बदरू रन तेरियो त ही पंज हिथम कर मां मुके क्या हूं मां बुधदा तेरियो छोईगा बोलो इज्जत सां थाणे ते हल तमां बिल्कुल या जी अरे सापू निभागा भजन नहीं कर कादे भजू किथा भजू कैसे भजू ब्रेक प्लस सजे निभागा हिता हलण जी कर रात नूर ले लकुण से पकड़ी थो पकड़ी जी पियो किथा तहां जे घरा। हाँ अरे निभागा जी हींअर सब कुछ बुधायो मैं त तफ्तीश में अची वेंदासीं छो त नूर ले लकुण खे सिधो पुलिस ने वठी वियो आहे ऐं लकुण पुलिस जे अॻियां सभु सचियूं कंदो ऐं उन जे ॾोह में असां बि शामिल आहियूं। पुलिस असांखे कोन्हे छॾींदी अरे असां जूं कांचूं किलियल में टंगियल हूंदियूं ऐं सचुअ जा सेका असांखे साड़े छॾींदा। पाण चयो तफ़सील में न वज वरी माट बि न पियो करी सफ़ा जे अहिड़ी ॻाल्हि आहे पादर सिरातिन त पोइ भॼन ई कर। अरे तरसो तरसो काॾे था भालिया थी भॼी वञो बीहो त ख़बर पए न। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।